हैदराबाद में ख़बर है महरान यूनिवर्सिटी में 8 अप्रैल वारो कॉन्वोकेशन ऑनलाइन थियण ख़िलाफ़ शागिर्दनि तरफ़ां एहतजाज कियो वियो। कॉन्वोकेशन ऑनलाइन कराइण जो नोटिफिकेशन जारी कियो वियो आहे। कॉन्वोकेशन लाइ 8,500 रुपया फ़ी वसूल कई वई। शागिर्दनि पारां सूमर खां एहतजाज जो चिता ॾिनो वियो आहे। इहो हाणे कॉन्वोकेशन ऑनलाइन कराइण जो नोटिफिकेशन पिणु जारी कियो वियो आहे, जॾहिं त शागिर्दनि खां फ़ीस पिणु वसूल कई वई आहे। महरान यूनिवर्सिटी में 8 अप्रैल वारो कॉन्वोकेशन ऑनलाइन थियण ख़िलाफ़ शागिर्दनि जो एहतजाज। इन हवाले सां अव्हांखे ॿुधायूं त कॉन्वोकेशन लाइ 8,500 रुपया फ़ी वसूल कई वई। शागिर्दनि पारां सूमर खां एहतजाज जो चिता ॾिनो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं फैज़ खोसो खां। फैज़, आगाह कजो, शागिर्दनि जो मौक़िफ़ त सही आहे, उन्हनि खां फिज़िकल कॉन्वोकेशन लाइ 8,500 रुपया वरिता विया, पर हाणे इहो चयो वियो आहे त ऑनलाइन थींदो। छा शागिर्दनि खे फ़ीस वापसि कई वेंदी? महरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जानशोरी की इंतजामिया 8 अप्रैल ते थियल कॉन्वोकेशन ऑनलाइन कराइण जो फ़ैसिलो कंदे सर्कुलर जारी करे छॾियो आहे। सर्कुलर में चयो वियो आहे त कोरोना की वबा सबब कॉन्वोकेशन ऑनलाइन मुनक़द न थींदो ऐं उन कॉन्वोकेशन में सिर्फ़ महदूद मेहमान, PhDs ऐं पोजीशन खणंदड़ शागिर्द ही शरीक थी सघंदा। यूनिवर्सिटी के अहिड़े फ़ैसिले ख़िलाफ़ शागिर्दनि में सख़्त मायूसी पसरियल आहे ऐं उन्हनि यूनिवर्सिटी इंतजामिया ख़िलाफ़ सोशल मीडिया ते ट्रेंड हलाईंदे ऑनलाइन कॉन्वोकेशन की सख्त मुखालफत कई है। शागिर्दनि जो चवणु आहे त यूनिवर्सिटी इंतजामिया जो ऑनलाइन कॉन्वोकेशन वारो फ़ैसिलो क़बूल न आहे। शागिर्दनि पारां सोशल मीडिया ते सुभाणे सूमर खां एहतजाज जो भी चिता ॾिनो वियो आहे। ॿुधायो वञे त यूनिवर्सिटी इंतजामिया कॉन्वोकेशन लाइ शागिर्दनि खां 8,500 रुपया फ़ी वसूल करे चुकी है। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त जेका डिग्री शागिर्दनि खे कॉन्वोकेशन में ॾिनी वञे थी, उहा लॻभॻि 125 रुपयनि में पेरेंट फी इंतजामिया वटि पहुचे थी। आख़िरी साल जा शागिर्द कॉन्वोकेशन में डिग्री वठण ऐं उनमें शिरकत खे पंहिंजे लाइ एज़ाज़ सम्झंदा आहिनि, पर महरान यूनिवर्सिटी जी इंतजामिया कॉन्वोकेशन खे ऑनलाइन करे शागिर्दनि खां कॉन्वोकेशन में शिरकत जे मौक़े खां महरूम करे छॾियो आहे। उन मामले ते यूनिवर्सिटी शागिर्दनि पारां सोशल मीडिया के मुख़्तलिफ़ पेजिस ते सख़्त बहस हलंदड़ आहे, जंहिंमें यूनिवर्सिटी इंतजामिया के तनक़ीद जो निशान बनाईंदे घुर कई थी वञे त या इहो कॉन्वोकेशन मुलतवी कयो वञे या शागिर्दनि खे उन कॉन्वोकेशन में फिज़िकली शिरकत की इजाज़त ॾिनी वञे त जीअं हूअ इन तारीख़ी जेको लम्हो हुजे शागिर्दनि जे लाइ उन पल खे जेको आहे उहो हुते कॉन्वोकेशन में इंजॉय करे सघनि। वॾी महिरबानी फैज़ खोसो अपडेट करण जे लाइ।